जय झूलेलाल। तव्हां सभिनी खे वेलकम। अॼु असां सां डॉक्टर नादिया मसंद जुड़ियल आहिनि ऐं अॼु जो जेको असांजो पहिरियों सेशन आहे नादिया जी सां, उहो काफ़ी इंट्रस्टिंग थींदो ऐं माना फ्री फॉर्मेट आहे, उन में का अहिड़ी पर्टिकुलर सीक्वेंस कोन्हे ऐं घणेई कुझु असांखे ॿुधणो आहे नादिया जी खां। सो अचो त पहिरीं थोरो हिकिड़ी भगत कंवरराम जी नंढी हिकिड़ी कविता जेका तमामु पॉपुलर आहे, नाले अलख जे, उहो थोरो ॿुधूं ऐं तंहिंखां पोइ शुरूआति था करियूं। त मूंखे शेयर करणु ॾियो स्क्रीन। ये असांजी एजेंडा। हरिओम, जय झूलेलाल। वरी हिकु भेरो सभिनि खे। अॼु जीअं ताईं ॾिसो पिया, असां सां नादिया भेण असांजी जुड़ियल आहिनि। पहिरियों भेरो नादिया भेण असां सां जुड़िया आहिनि। एज़ मूंखे लॻे थो शायदि हिकु भेरो पहिरीं तव्हां शायदि उहो नियति असांजी मेंबर आहे रेगुलर, उन चयो पिए, चई नादिया जी खे असां हिकु भेरो ॿुधो आहे, पर अॼु एज़ अ स्पीकर, गेस्ट स्पीकर ताईं पहिरियों भेरो जुड़ो पिया। त
लेट मी फर्स्ट ऑफ ऑल पहिरीं मां वेलकम करियां नादिया जी खे। हाणे उन खां अॻु मूंखे कुझु तव्हां सां शेयर करिणो जेको मूं लास्ट टाइम बि कयो आहे, त शायदि तव्हांजे ध्यान में हुजे त असांजे ग्रुप खे सुभाणे 1 साल पूरो थो थिए। त हिकिड़ो सुठो मौक़ो आहे असांखे नादिया जी खे वेलकम करण जो। तव्हां बिल्कुलु सही वक़्त ते असांखे जॉइन कयो आहे। त असांजो हिकिड़ी सालगिरह जंहिंखे चइजे भई अॼु सुभाणे जेका आहे सा आख़िरी ॾींहुं आहे साल जो, ऐं 1 फरवरी ते असांजो नओं साल, ॿियो साल शुरू थींदो। असांजो हिकिड़ो यूट्यूब चैनल बि आहे जंहिंजी मां लिंक सदाईं तव्हांखे मोकिलींदो आहियां, ऐं उन यूट्यूब चैनल ते असां 17 वीडियोज़ हेल ताईं लोड कया आहिनि। असां वटि 17 वीडियोज़ जी रिकॉर्डिंग आहे, 17 वीडियोज़ उहे असां लोड कया आहिनि। असांजे यूट्यूब खे फ़िलहालु जेको आहे सो 75 सब्सक्राइबर्स आहिनि, ऐं टोटल व्यूज़ जेके कंप्लीट व्यूज़ आहिनि उहे 949 949। ऐं काफ़ी जल्द इहा कोशिशि आहे त असीं पंहिंजो ही वीडियोज़ जेके आहे फेसबुक ते विझूं। त जीअं ई उहो थी वेंदो, मूंखे लॻे थो हिन हफ़्ते में, थी सघे थो मथे हफ़्ते असीं करे वठूं उहो, त उहो लिंक बि तव्हांखे मोकिलिबी। हिन मौक़े ते मूंखे पहिरीं त सभिनी जो शुक्रगुज़ार थियणो आहे त ही असां सां जेके असांजा आलिम जुड़ियल आहिनि, असांजा मेंबर्स आहिनि, त दादा मुरलीधर, प्रोफेसर चंदवाणी साहिबु, प्रोफेसर शर्मा साहिबु, डॉक्टर नादिया मसंद, ऐं असांजा जेके मेंबर आहिनि ग्रुप या सब्सक्राइबर्स आहिनि असांजे यूट्यूब चैनल्स जा, या जिन ॾिठा आहिनि वीडियोज़ पर सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। ऐं इहा उमेदु आहे त जीअं जीअं असां जूं वधीक रिकॉर्डिंग्स थींदियूं, वधीक शेयर थींदो, इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से अॻियां वधंदियूं, ऐं सभिनि खे इन मां थोरो कुझु न कुझु फ़ाइदो मिलंदो। अच्छा, हाणे मूंखे मुंहिंजे लाइ नादिया जी मूंखे माफ़ु कजो जे मां का ग़लती करियां त सुधारजो। मूंखे तव्हांजो इंट्रोडक्शन करिणो आहे, हिकिड़ो ब्रीफ इंट्रोडक्शन जंहिंखे चइजे। नादिया जी जेको आहे सो तव्हांखे शायदि ख़बर हुजे किन खे या न, पर प्रैक्टिसिंग साइकोलॉजिस्ट आहे, कंसल्टेंट और काउंसलर रादर। त क्लिनिकल साइकोलॉजी में काउंसलिंग कंदा आहिनि, ऐं गॾोगॾु पढ़ाईंदा आहिनि, सिंधी पढ़ाईंदा आहिनि। नादिया जी जेको आहे सो PhD कई आहे ऐं MA कई आहे साइकोलॉजी में। नादिया जी खे ॿोलियुनि जो घणो शौक़ु आहे, भाषाउनि जो, त सिंधी, हिंदी, उर्दू, इंग्लिश ऐं पंजाबी गुरमुखी। नादिया जी जेका आहे सा उन में काफ़ी जेको आहे सो रुचि बि आहे, उन में लिखंदा बि आहिनि, ख़ासि करे सिंधीअ में ऐं उर्दू में, हिंदी में। तंहिंखां सवाइ नादिया जी जा जेके जंहिंखे चइजे इंट्रस्ट आहे या हिकिड़ी शौक़ु आहे, उहो पोइट्री जो, कविता जो, शाइरी जो। नादिया जी जा घणेई वीडियोज़ आहिनि जेके मुशाइरा तव्हां शायदि ॾिठा आहिनि न। ऐं लिटरेचर में बि नादिया जी जेको आहे सो कुझु किताब, 5 किताब लिखियल आहिनि उन्हनि जा। 3 जेके आहिनि से शाइरी ते आहिनि, 2 रिसर्च ते आहिनि। ऐं तंहिंखां पोइ नादिया जी खे घणेई अवार्ड्स मिलियल आहिनि, सर्टिफिकेट्स मिलियल आहिनि, जंहिंखे एक्कोलेट्स चवंदा आहियूं असीं अंग्रेज़ीअ में। त उर्दू साहित्य अकेडमी, सिंधी साहित्य अकेडमी जेको हींअर ताज़ो ताज़ो मिलियल आहे, उहे 2 अवार्ड्स जेके आहिनि से मुंहिंजे ॼाण में आहिनि। इन खां सवाइ बि घणेई आहिनि। त नादिया जी तव्हांखे तहे दिलि सां पहिरीं त हाजिया आहे असांजे विच में। महिरबानी करे तव्हां अॼु असांखे जेको बि ॿुधाए सघंदा, जेतिरो बि असीं तव्हां खां ॿुधी सघंदासीं, असांजी ॾाढी क़िस्मत आहे। हाणे मां ही जेको आहे सो फ्लोर करियां थो स्पीकर
Amar bhai, welcome. Nadia ji, over to you. सब खां पहिरें जय झूलेलाल ऐं हिन ग्रुप जे सभिनी परिवार जे सदस्यनि खे जन्म ॾींहं जूं लख लख वाधायूं। इहा मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे कि मां अहिड़े ख़ासि मौक़े ते तव्हां सां सिर्फ़ु मां ॻाल्हाईंदसि। इनजी मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी कि हिन ख़ुशी में मां तव्हां सां शामिल आहियां। अॼु कुझु ईअं फॉर्मल इंट्रोडक्शन त इन्हनि ॾेई छॾियो, उन में कोई अहिड़ी ख़ासि ॻाल्हि न आहे जेका मां अलॻि सां मेंशन कयां। पर जीअं त हिन ग्रुप जो आहे इम्प्रूव सिंधी स्पीच, त मां पहिरें तव्हांखे इहो चवणु चाहियां थी कि असां ज़हनी तौर ते जेसि ताईं सिंधी न थींदासीं एसि ताईं सिंधी जी अहमियत खे न सम्झंदासीं। ज़हनी तौर ते सिंधी थियण जो मतिलबु इहे आहे कि यू आर फुली लोडेड एंड इक्विप्ड विथ सिंध एंड सिंधियत। त सिंध जे बारे में जेतिरी नॉलेज तव्हांखे ईंदी, तव्हां उनखे जीअण चालू कंदव, सोचणु चालू कंदव, त ऑटोमेटिकली तव्हां उन में पंहिंजो पाण खे जज़्ब कंदा वेंदा। ऐं सिंधी पाण में ॻाल्हाइण ॾाढी ज़रूरी आहे। उन खां वधीक जेका ॻाल्हि आहे, पंहिंजे ॿारनि सां घर में कोशिशि करे तव्हां ॿारनि खे जवाबु सिंधी में ॾियो ऐं उन्हनि खे प्रेरणा ॾियो त उहे बि सिंधी में ॻाल्हाइनि। जॾहिं तव्हां सिंधी में ॻाल्हायो था, सिंधी रोटी खाओ था, सिंधी कल्चर में जियो था, त उहो हिकिड़ो लाइफ स्टाइल थी वेंदो आहे। पोइ इहा सिंधियत जी जेको कल्चर आहे असांजो, उहो कॾहिं बि न मरंदो। ऐं हे ग्रुप जेको आहे हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जीअं मुसलमान जीअं नमाज़ पढ़ण लाइ डेली 5 दफ़ा मस्जिद में मिलंदा आहिनि, उनजे पोइ त उन्हनि जो मक़सदु इहो ई हूंदो आहे, गेट टुगेदर और रोज़ ॾिसण हिक ॿिए खे, मिलण। उन सां उन्हनि जो बॉन्ड, हूअं बि उन्हनि जा रिलेशन पाण में घणा ई हूंदा आहिनि, त उहो बि हिकिड़ो वॾो फैक्टर हूंदो आहे। लेकिन मिलण सां जेको आहे उन्हनि जी बॉन्डिंग वधीक थींदी आहे। त असांखे बि हिन ग्रुप में वधीक खां वधीक थोरो वक़्तु कढी करे, मतिलबु ज़रूरी सां अचणु घुरिजे। उन सां छा आहे, बॉन्डिंग वधंदी आहे। ऐं सिंधियत जे प्रति जेको हिकिड़ो कुझु शयूं हूंदियूं आहिनि जेके इनबॉर्न हूंदियूं आहिनि, जीअं असांजूं क्वालिटीज़ आहिनि, ऐं कुझु हूंदियूं आहिनि जेके असां सोशली लर्न कंदा आहियूं, जीअं एटिकेट्स आहिनि। कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके कल्टिवेट करणियूं पवंदियूं आहिनि, उन्हनि खे प्रैक्टिस करणो पवंदो आहे। त मूंखे लॻे थो कि हे शइ आख़िरी 3rd कैटेगरी में अचे थी कि असांखे प्रैक्टिस करणु घुरिजे, ज़बरदस्ती अचणु घुरिजे। जॾहिं असां ईंदासीं त ऑटोमेटिकली कुझु न कुझु त ॿुधंदासीं ऐं उन्हनि खे वंडाइजे। कोशिशि कजे जेके तव्हां पाण में आसे पासे में वेठा आहियो, कोई बि लेक्चर ॿुधो था त उनजी जुगाली कयो, पाण में उनखे डिस्कस कयो फ़ोन ते। त उन सां छा आहे, हर शइ खे हर माण्हू अलॻि नज़रिए सां ॾिसंदो आहे ऐं पंहिंजा नज़रिया जॾहिं एक्सचेंज थींदा आहिनि त उहा ग्रुप काउंसलिंग वांगुरु कमु कंदी आहे ऐं उहा ॻाल्हि मज़बूत थींदी आहे। हाणे जॾहिं इम्प्रूव स्पीच वारी ॻाल्हि अचे थी, त असां ॾिठो आहे कि घणो करे असां डे टू डे लाइफ में ॾाढी काफ़ी लफ़्ज़ जेके आहिनि ग़लति इस्तेमालु कंदा आहियूं, जीअं मुंहिंजी, मांखे, ईअं ॾेठो मूं खे आहे, उहा एक्चुअल ॾिठो वञे त उहो मूं खे आहे, पर मांखे बि खपे, इन टाइप में असां ईअं चई वेंदा आहियूं। ईअं हिंदी में बि आहिनि कि मैं कंप्यूटर पे बैठा था, अब कंप्यूटर पे चढ़ के नहीं बैठा था, लेकिन मैं थाली पे बैठा था। त इन तरह सां हर लैंग्वेज में कुझु न कुझु ईअं ग़लति डे टू डे में असां ॻाल्हाईंदा आहियूं, अननोइंगली, ध्यानु ॾिए बिना। त मुंहिंजे क्लास में घणा ॿार आहिनि, वो मुंहिंजो आहे, मुंहिंजो, तुंहिंजो। त इन टाइप जूं कुझु अहिड़ा शब्द आहिनि डे टू डे लाइफ में जेके शिकारपुर, जेकबाद, सखर, रोड़ी, इन टाइप जूं जीअं मक़ामी जेके आहिनि न, उन्हनि में बि काफ़ी कुझु फ़र्क़ु ईंदो आहे। जीअं मच्छर खे मच्छर चवंदा आहिनि, जॾहिं कि मच्छर काथे बि न हूंदो आहे। त असांखे इन्हनि शयुनि ते थोरो ध्यानु ॾेई करे पंहिंजी भाषा खे जेतिरो असां ख़ालिस ॻाल्हाईंदासीं,
ओतिरी उनजी रिचनेस वधंदी। हाणे हिकिड़ो सिंपल सो फार्मूलो मां तव्हांखे ॿुधायां थी कि असांजी सिंधी भाषा काई बि भाषा लंबे अरसे ताईं ज़िंदा तॾहिं रहंदी आहे जॾहिं हुनजो ग्रामर स्ट्रॉन्ग हूंदो आहे। त असांजी सिंधी भाषा जो बि ग्रामर ॾाढो सरल पर ॾाढो स्ट्रॉन्ग आहे। उनखे हिकु सिंपल से फार्मूले में अगरि असां सम्झूं त असां वटि ज़ेर ज़बर ऐं पेश टे शयूं आहिनि अहिड़ियूं जिन ते असांजा लफ़्ज़ जेके आहिनि उहे सिंगुलर प्लूरल वाहिद जमा एंड मोनिस मुज़क्कर फेमिनाइन मस्कुलाइन में डिवाइड थींदा आहिनि। बसि बाक़ी कुझु बि न आहे। इन्हनि जे ई आधार ते बाक़ी जेके टेंस आहिनि उहे असांजा उन हिसाब सां डिवाइड थींदा आहिनि। जीअं असां नाउन खे इस्म चवंदा आहियूं सिंधी में, त तव्हां कॾहिं बि ॿुधो हूंदो कि आपका इस्म शरीफ क्या है। इस्म मतलब नालो। त इन्हनि जो जीअं आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम, ब इस्म यानी भगवान जे नाले सां, रहमान रहीम जेको ॾाढो रहम करण वारो आहे, रहीम आहे। त अलिफ जेको आहे उहो अलाह जो ॾे सिंधी में लिखियो वेंदो आहे त अलिफ इस्तेमालु थींदो आहे, अलिफ अलाह। त उन हिसाब सां ॾिठो वञे त असांजी सिंधी ॿोली जी जेका ज़ुबान लिखण जी शुरूआत आहे अलिफ सां थींदी आहे, यानी ईश्वर जे नाले सां थींदी आहे। हाणे नालो कुझु बि ॾिनो वञे उन सां कोई मतिलबु न आहे। त इस्म जो मतिलबु आहे नालो। त नाउन जो मतिलबु बि आहे नेम ऑफ अ पर्सन प्लेस एंड थिंग। त इस्म जो बि मतिलबु आहे नालो, जॻह ऐं शइ। त सेम ई आहे उन में कि राम थियो, जयपुर थी या टेबल थियो, उन ई हिसाब सां हलंदो आहे। लेकिन असांजा जेके बि इहे 8 जीअं 8 हुन में पार्ट्स ऑफ स्पीच आहिनि, ईअं असांजा बि 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहिनि। मां हिकदमि टेक्निकल वे में न वेंदमि, लेकिन तव्हांखे ॿुधाईंदमि कि ज़ेर ज़बर पेश वाहिद जमा मोनिस मुज़क्कर, बसि इन 5-6 शयुनि में असांजी पूरी भाषा घुमे थी। फॉर एग्जाम्पल जीअं असां मुज़क्कर खणूं था, मुज़क्कर मतलब मस्कुलाइन, पुट, पुट मतलब हिकु यानी सिंगुलर। त पुट ते छा थियो, पेश ईंदो पुटो। त प जे मथां बि पेश ईंदो, ट जे मथां बि, त जे मथां बि पेश ईंदो, त उहो मुज़क्कर बि थियो, वाहिद बि थियो, पुट। पर जॾहिं असां उन्हनि खे वधीक कंदासीं त पुट, मूंखे हिकु पुट आहे, मूंखे 2 पुट आहिनि, त पू ते वरी पेश ईंदो, लेकिन टे जे मथां ज़बर अची वेंदी त उहो जमा थी वेंदो। सिंपल वे में जेको आहे असांजो वाहिद जमा, जीअं छोकर माने हिकु छोकर या छोकर छोकिरी खे चइबो आहे कि छोकर हे कमु त कर, ऐं छोकर तुंहिंजो छा कमु कंदो आहे, त उहो थी वियो मुज़क्कर, उहो थी वई मोनिस। ऐं उन खां पोइ उनखे ॼाणण जे लाइ ओ जो आवाज़ जेको आहे, जीअं छोकिरो, छोकर, छोकिरो, ऐं ये अची वेंदो छोकिरी। त असां जॾहिं ॻाल्हाइण चालू कंदा आहियूं त असां कॾहिं बि इहो सोचे करे न ॻाल्हाईंदा आहियूं कि असां कहिड़े हुन में ॻाल्हायूं था पिया। असांजो इहो मोनिस मुज़क्कर वाहिद जमा उहो टेंस में कीअं हलंदो आहे कि छोकिरी रोटी खाए थी, छोकिरियूं रोटियूं खाइनि थियूं। उन में कई बार ईअं हूंदो आहे कि छोकिरियूं बि जमा थी वेंदियूं आहिनि ऐं जेको कमु कजे थो उहो बि जमा थी वेंदो आहे, ऐं आहे जेको आहे आहिनि में जमा थी वेंदो आहे, चेंज थी वेंदो आहे। त उनखे असांखे कोई एफर्ट न करणी पवंदी आहे कि असां उन जे लाइ सोचूं। तव्हां ॾिसो तव्हांजे मुख मां ऑटोमेटिकली इहे निकिरी वेंदो कि छोकिरियूं रोटियूं खाई रहियूं आहिनि, है न। त अहिड़ा कई इस्म आहिनि जेके सिंगुलर में भी सेम हूंदा आहिनि ऐं प्लूरल में भी सेम हूंदा आहिनि, लेकिन उन्हनि जे सेंटेंस ठाहिण सां असांखे ख़बर पवंदी आहे कि उहो हिकु कमु करे थो कि ॿ कमु करनि था। जीअं उठ आहे, हाथी आहे, हाथी अचे थो त तव्हांखे लॻंदो कि हिकिड़ो अचे थो, पर हाथी अचनि था त तव्हांखे उन हाथी मां ख़बर पवंदो
कि घणा हाथी अचनि था, त कुझु इस्म अहिड़ा बि आहिनि जिन खे जमा करण जी ज़रूरत न आहे। त जीअं इन में ओ ऐं यू, जीअं तसरी, तसरियूं, हिकु तसरी हिकु कटोरी ऐं तसरियूं, त उन्हनि जो इस्तेमाल बि ईअं ई थी वेंदो कि मूंखे तसरी में सब्जी ॾे, हुननि खे, हाणे उनखे मूंखे में ॾाढियूं तसरियूं न आहिनि, मूंखे पोइ ते तादाद ॾियणी पवंदी तव्हांखे कि मूंखे 3 तसरियूं ॾे। पर अगरि कंहिं ॿिए जे लाइ असां ॻाल्हायूं था पिया त पोइ हुननि खे तसरियुनि में रोटी ॾे, मतिलबु सब्जी ॾे। त इहे इन्हनि जे लाइ असांखे दिमाग़ लॻाइण जी ज़रूरत न पवंदी आहे, असां ऑटोमेटिक ॻाल्हाईंदा आहियूं। इन सां तव्हांखे ख़बर पवंदी कि असांजो ग्रामर केॾो गहराई ताईं असां में लथल आहे, लेकिन सिर्फ़ असांखे ऊन, यूं, ज़ेर, ज़बर, पेश, बस इन 5 ॻाल्हियुनि ते असांखे करिणो आहे। जीअं खट, खट, मोनिसा ऐं हिकु खटूं, ऊ थी वियो, उन जे मथां ऊ लॻी वियो, त उहे जमा थियूं पर स्त्रीलिंग आहे। छोकिरी, छोकिरियूं, यूं, त छोकिरी हिकु थी, छोकिरियूं जमा थी वियूं। ऐं पेश सां पुट, पुट, अंब, अंब, त इहे वाहिद जमा थी विया। कुझु अहिड़ा बि आहिनि जीअं पखी आहे, त पखी में बि असांखे पखियूं न चवंदा आहियूं, असां हिकु ई पखी चवंदा आहियूं कि पखी मुंहिंजी दीवार ते या मुंहिंजी भित ते वेठो आहे, मुंहिंजी भित ते 2 पखी वेठा आहिनि, त उहो पखी जेको आहे सेम इस्तेमालु थींदो। ऐं प्रोनाउन खे असां ज़मीर चवंदा आहियूं ऐं उहो उन जे नाले ते इस्तेमालु थींदो आहे, उहो ई साॻियो ई, हिन जो, हुन जो, ही, हू, ऐं जीअं मतिलबु ही, शी, दे, दोज़, दीज़, इन टाइप जूं जेके शयूं आहिनि असांजूं बि उहे इस्तेमालु थींदियूं आहिनि। उन सां बि असांजा जुमिला इन्ही चइनी मिक़दारनि में घुमंदा आहिनि, जंहिंमें वाहिद, जमा, स्त्रीलिंग, पुल्लिंग, बस। जीअं असां चयोसीं हूअ कमु करे थी वेठी, त हूअ मतिलबु छोकिरी, हू कमु करे थो वेठो, त तव्हांखे वेठो सां ख़बर पइजी वेंदी कि हू मुज़क्कर सां ॻाल्हायूं पिया। ऐं हूअ मतिलबु हमज़ा जे मथां ज़बर ईंदी, त हूअ मतिलबु छोकिरी थी वेंदी, हू मतिलबु छोकिरो थी वेंदो। ऐं दे जे लाइ बि हू ई इस्तेमालु थींदो कि हू, पर उते असांखे ॿुधाइणो पवंदो हू माण्हू कमु करनि था वेठा। त असां कॾहिं बि जॾहिं बि ॻाल्हाइण जो शुरूआत कंदासीं त असां को ग़लति न ॻाल्हायो वेंदो, ऑटोमेटिकली असां उहे ई ॻाल्हाईंदासीं जीअं रिक्वायर्ड आहे। त हू थी वियो हुआ, ऐं हिन में कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जीअं मतिलबु हू छोकिरियूं पंहिंजे घर जो कमु कंदियूं हुयूं, हू छोकिरा पंहिंजे घर जो कमु कंदा हुआ, त बसि हुयूं ऐं हुआ, उन सां असांखे जुमिले जी पूरो अहसासु थी वञे थो। उन खां पोइ अगरि असां प्रेज़ेंट टेंस, पास्ट टेंस, फ्यूचर टेंस खणूं त उन में बि इहे ई शयूं हूंदियूं, लेकिन जुमिलो सिर्फ़ु फिरी वेंदो। जीअं मूं वटि 2 किताब हुआ, मूं वटि 2 किताब हूंदा, इन में जमा में किताबूं न थींदियूं आहिनि, किताबु, किताब, किथे बि तव्हां किताबूं न चइजो कि मूं वटि घणियूं किताबूं आहिनि, किताबूं शब्द ई न आहे असां वटि, बसि किताबु आहे ऐं किताब आहिनि। त मूं वटि 2 किताब आहिनि, मूं वटि 2 किताब हुआ, मूं वटि 2 किताब हूंदा, त सिर्फ़ु हूंदा ई फ्यूचर टेंस जे लाइ न लॻंदो। अहिड़ा कई लफ़्ज़ आहिनि जिन सां असां फ्यूचर टेंस खे सम्झी सघूं था पिया। त चवण जो कुल मिलाए मतिलबु इहो आहे मुंहिंजो तव्हां सां कि ग्रामर असांजो अहिड़ो न आहे जंहिं ते असां ज़्यादा दिमाग़ लॻायूं, सिर्फ़ु ॻाल्हाइण वक़्तु असां पंहिंजे शब्दनि खे सही मायने में उचारे ॻाल्हाइण जी कोशिशि कयूं त असां बहितर सिंधी ॻाल्हाए सघूं था।
बस मूंखे हिकिड़े माण्हू सां शिकायत आहे, उन खां जॾहिं बि काई ॻाल्हि खजे त उहे चवंदा आहिनि हा मां तव्हांजो इहो कमु कंदसि। आहे उहो मेल, लेकिन कंदुसि थींदो हुते, मां तव्हांजो इहो कमु कंदुसि। कंदुसि मतिलबु मेल चए थो पियो, मां तव्हांजो कमु कंदसि छोकिरी चए थी पई। त इहे नंढा नंढा ज़ेर ज़बर पेश जो आहे उहो तव्हांखे अगरि तव्हां ग़लति ॻाल्हाईंदव त पाण ई अटपटो लॻंदो, ऐं सही ॿुधण वारो माण्हू हूंदो त उन जे कननि में बि जेकॾहिं सही वेंदो त उहो आराम सां रहंदो। जे कुझु ग़लति हूंदो त हिकदमि उन जे निरड़ ते बि थोरो गुंज अची वेंदो कि हिते कुझु ग़लति ॻाल्हाए वियो आहे। त मुंहिंजी इहा ई ख़्वाहिश आहे कि असां हिते जीअं ॾाढो इहे मुहावरनि ऐं कहावतुनि जे पोइतो ॾाढो पिया हुयासीं, लेकिन बेसिकली असां कोशिशि कयूं कि सभ खां पहिरें असां सिंधी सही ॻाल्हाइण जी कोशिशि कयूं। जॾहिं सिंधी असां सही ॻाल्हाइण लॻंदासीं त असांजो हिकु जेको रूहानी कॉन्फिडेंस आहे, भाषा खे ॻाल्हाइण लाइ हिकु रूहानी कॉन्फिडेंस खपंदो आहे, छो जे जेसिताईं रूह मां लफ़्ज़ न ईंदा तेसिताईं ॻाल्हि पूरी न थी वेंदी। त रूह मूं जॾहिं सही मायने में लफ़्ज़ निकिरंदा त उन भाषा सां असांजो जुड़ाव बि पंहिंजो पाण थींदो वेंदो ऐं गहरो थींदो वेंदो। त भले हिन में कुझु शुरूआती दौर में कुझु उर्दू हिंदी लफ़्ज़ हुन में इस्तेमालु थियनि, इहे त हर ज़ुबान असांजी नदी त सिंधु नदी खां ई सिंधी जी ॿोली निकिती आहे। त जॾहिं नदियूं पंहिंजो पाण में एॾो सभु कुझु समेटे वेंदियूं आहिनि त ॿोली बि कई लफ़्ज़ असांजा समेटे चुकी आहे। पाकिस्तान में अॼु सिंधी में ॾाढी उर्दू लफ़्ज़नि जी भरमार थी वई आहे ऐं ॾिठो वञे त मुंहिंजे ख़्याल सां 20% उर्दू लफ़्ज़ इस्तेमालु थियण लॻा आहिनि ऐं कॉमनली छो जे कराची जो ॾाढो दबदबो आहे ऐं उते उर्दू लिटरेचर जो बि ॾाढो दबदबो आहे त सिंधी लैंग्वेज में, पर उन खां पोइ बि पढ़ण खां पोइ किथे बि मुश्किल न लॻंदी आहे। ईअं लॻंदो आहे कि असांजी पंहिंजी भाषा आहे। त मां इहो चाहियां थी कि धीरे धीरे सभ खां पहिरें सही ॻाल्हाइण सिखो, उन सां रूहानी जुड़ाव रखो त तव्हांजे जज़्बात में पाकीज़गी ईंदी, उन में प्योरिटी ईंदी ऐं तव्हांखे उन सां लगाव थींदो। बसि छोकी अॼु ईअं कोई फॉर्मल कोन हुयो कि वेही करे तव्हांखे 1 कलाक ताईं कुझु लेक्चर ॾियां। बसि चवण जो मतिलबु इहो हुयो कि तव्हां सिर्फ़ु ज़ेर ज़बर पेश, वाहिद जमा, मुअनिस मुज़क्कर प्रॉपर वे में अगरि ॻाल्हाईंदा त हिकु सुहिणी सिधी सुठी ज़बान में तव्हां पाण खे एक्सप्रेस करे सघंदा। जी नादिया जी ॾाढी वॾी महिरबानी, तव्हां एतिरो सुठी तरह सम्झायो ऐं इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके तव्हां ॿुधायूं आहिनि उहे घणो करे लॻभॻि त सभिनी खे अचनि थियूं जेके शुरू खां वठी सिंधी ॻाल्हाइनि था, पर जिन पोइ सिखी आहे या जिन घटि ॻाल्हाई आहे, जिन खे एतिरी प्रैक्टिस कोन्हे, उन्हनि खे कॾहिं कॾहिं मुंझ थींदी आहे। उहा बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे ऐं वधीक ॻाल्हाइण सां ई जेको आहे सो सिंधी असीं सुधारे बि सघंदासीं। जेको असांजो इम्प्रूव सिंधी स्पीच उहो ई आहे त सिंधी ॻाल्हायो ऐं सुधारियो, त उहो ई असांजो हिकिड़ो छा चइजे असांजो फोकस आहे। मूंखे हिकु ॿ ॻाल्हि बिल्कुलु तव्हां जीअं ॿुधायो पिए ॻाल्हि ध्यान ते आई आहे। हाणे उहा ॻाल्हि ग्रामर सां रिलेटेड कोन्हे, आहे ॿोलीअ सां रिलेटेड, पर उन में भाषा जी ॻाल्हि आहे। हाणे मुंहिंजी सिंधी पढ़ाई जेका थी सिंधी देवनागरी में, माना देवनागरी ॿोली में थी, लिपि में थी, ऐं मां लॻभॻि 1.5 साल अॻु शायदि अरबी सिंधी सिखणु शुरू कई। रिटायर थियुसि, उन खां पोइ थोरो टाइम बि हो त सिखियुसि ऐं हाणे कोशिशि आहे त अलिफ बे ऐं ज़ेर ज़बर सभु सम्झ में अची वई ॻाल्हि। हाणे कोशिशि आहे त भई पढ़ी सघे माण्हू। हाणे वॾे में वॾो मुंहिंजे लाइ हिकिड़ो फ़र्क़ु जेको आहे, जीअं सिंधी जेका असांजी देवनागरी आहे उन में क्लैरिटी आहे। हाणे मुंहिंजे हिसाब सां त भई अॼु तव्हांखे जे लिखणी आहे त उहा कॉमन आहे, उन में हमज़ो या अलिफ या मथां जेको आहे सो तव्हांखे ज़ेर ज़बर जो साइन कोन ॾियणी आहे। माना
छो जो मां इहा सिखियुसि त मुंहिंजे दिमाग़ में ईअं आहे त भई उहा थोरी वधीक रिफाइंड आहे, रिफाइंड इन द सेंस उन में तव्हांखे सोचणो नथो पए त भई मूंखे लिखणी आहे त उहा अलॻि तरीक़े सां कंहिं हंधि हमज़ो ईंदो, कंहिं हंधि अलिफ ईंदो, पर माना जीअं ए आहे त उन जो बि हिकिड़ो लफ़्ज़ आहे, हिकिड़ो शब्द आहे जंहिंखे चइजे, ऐं जे मात्रा ॾियणी आहे त उहा मात्रा बि आहे। अॼु जे पुट असीं देवनागरीअ में लिखूं त उन में उहो बि ॾियणी पवंदी ऐं ॿिनी पासे जेको हा, आहे सो ॿई ॾियणा पवंदा। पर सिंधीअ में जॾहिं अरबी सिंधीअ में जॾहिं असीं कंटिन्यू लैंग्वेज लिखूं था या किथे पढ़ूं था कंहिं लिटरेचर में त उन में ज़ेर ज़बर जी कोन हूंदी आहे, उन में तव्हांखे इमेजिन करिणो पवंदो आहे। त मुंहिंजो क्वेश्चन इहो हो त भई इहो जेको फ़र्क़ु आहे, हाणे तव्हांखे त अरबी सिंधी तव्हां माहिर आहियो या जिन बि अरबी सिंधीअ में पढ़िया आहिनि सिंधी, उन्हनि खे शायदि इहा ॻाल्हि डिफरेंस नज़र न अचे। मूंखे इहा ॻाल्हि स्ट्राइक थींदी आहे त भई ईअं छो अॼु जे कंटिन्यूअस राइटिंग में बि असीं मात्राऊं छो नथा ॾियूं अरबी सिंधीअ में। हाणे इन जो को जवाब आहे या न ख़बर कोन्हे। हा, मुंहिंजो हिकु स्टूडेंट हुयो, एक्चुअली जॾहिं शुरूआत में पढ़ायो वेंदो आहे त ज़ेर ज़बर पेश जो ख़ासि ध्यानु रखियो वेंदो आहे, उन खां पोइ एतिरी लस थी वेंदी आहे कि उन जी ज़रूरत न पवंदी आहे, इन करे न लॻाईंदा आहिनि। मुंहिंजो हिकिड़ो स्टूडेंट हुयो, मां जॾहिं बोर्ड ते कोई पैराग्राफ लिखंदी हुयमि त उहो ईअं ब्लैंक वेठो हूंदो हुयो, जीअं ई मां उनजी शिकिल ॾिसंदी हुयमि त मां झटि सां वञी ज़ेर ज़बर पेश लॻाईंदी हुयमि, उहो फटाफट लिखी ॾींदो हुयो। उन खां पोइ मां उनखे इन ॻाल्हि ते आंदो कि उहो बिना ज़ेर ज़बर पेश जे बि पढ़ण लॻी वियो। त इहा ईअं आहे कि जीअं ऑफ्टन वॉकिंग एंड टॉकिंग आहे, असां कंहिं बि मैडम खां न पुछियोसीं कि इहो ईअं छो आहे, त मुंहिंजे ख़्याल सां हिन में बि न पुछी सघो। हा, न मां बिल्कुलु सम्झां थो, मां इन करे कोन पुछियो त भई मूंखे इन जी तह ताईं पहुचणो आहे या छा, पर इहो हिकिड़ो ऑब्ज़र्वेशन मुंहिंजी हुई त छो जो मां देवनागरी पहिरीं पढ़ियुसि सॼी सिंधी देवनागरी में, हिंदी मीडियम स्कूल हो त हिंदी बि सुठी ईंदी आहे, त जॾहिं ही अरबी सिंधी मूं सिखणु शुरू कई असांजी भेण जेका आहे रेणुका जी उन सां, ऐं जॾहिं पोइ कंटिन्यूअस राइटिंग लिखणु शुरू कयोसीं त उन्हनि चयो ज़ेर ज़बर जी ज़रूरत न आहे। तॾहिं मूंखे स्ट्राइक थी ॻाल्हि त हाणे जेको आहे सो थोरो सम्झ वधीक अचणु खपे, ऐं प्रैक्टिस जी ॻाल्हि आहे, ॻाल्हि त सही आहे। हा, त इहा हिकिड़ी मुंहिंजी पॉइंट आहे। क जेके आहिनि कलम जो बि आहे, कुते जो बि आहे, त उहे जीअं ॿ आहिनि फारसी मां आया आहिनि उते, उनमें बि ॿार मूंखां पुछंदा आहिनि। पर इन में मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे चवंदमि कि जेतिरा बि गायक हूंदा आहिनि उन्हनि खे हर उर्दू सेखारण वारो माण्हू चवंदो आहे कि पहले शीन काफ दुरुस्त कर लो। शीन काफ जैसे एसके जैन हूंदो आहे, है न, उनजो नालो सम्झो शिव कैलाश जैन आहे त उहो एसके जैन लिखंदा। त सिंधी में जेको आहे जीअं चइबो आहे न कि शीन स्लेट, सीन स्लेट, है न, ते तारो, त हर लफ़्ज़ खे उचारण जो हिकु अलॻि सिस्टम आहे। बे बल्ला, बे बकरी, त इहो श बि शीन हूंदो आहे। शीन हिकिड़ो शाइर आहे शीन काफ निज़ाम, त उनजो नालो आहे एस के निज़ाम, बराबर समझो, पर उनखे उर्दू में लिखियो वेंदो शीन ऐं काफ, बिल्कुलु, छो जो वो के आहे, है न। त इन में जेको शीन काफ दुरुस्त करण जी ॻाल्हि आहे, उनजो मतिलबु इहो हूंदो आहे जीअं आहे बाग़, बाग़ चवण सां ई हिकु हार्श फीलिंग अचे थी, बाग़ त गैन गालीचो इस्तेमालु थींदो आहे जंहिंखे असां डॉट लॻाईंदा आहियूं। बिल्कुलु। जीअं फणी, फणोटो, त फ जो आवाज़ अचे थो हुन में, हवा ॿाहिरि निकिरे थी, पर फानूस फिल्म, है न, उन में हिकु नज़ाकत अचे थी। त गैन गालीचो हुजे, फ फानूस हुजे, कलम हुजे, कुतो हुजे, त कुतो ऐं कलम इन जा उचारण अलॻि आहिनि। त
त उन जो डिफरेंस जेसि ताईं कंहिं गायक खे सम्झ में न ईंदो तेसि ताईं वो गज़ल न पढ़ी सघंदो। बिल्कुलु बिल्कुलु सही आहे। ऐं उहो हिन लिखाए में जी त न सही आहे। जी सॉरी, जी चओ तई कंटिन्यू करियो। हा, त असां हिंदी में कई बार जेको आहे नुक्तो न लॻाईंदा आहियूं, त असांजा इहे हज़ार ब्लाउज बाज़ार इहे सभु थी वेंदा आहिनि। बिल्कुलु त सही इन्हनि आहे। खे थोरो असांखे हा दुरुस्त करणु घुरिजे कि जॾहिं ऑप्शन आहे त हा असांखे नुक्तो लॻाइणु घुरिजे। हा न त घणो करे जीअं हिंदी स्पीकिंग ज़ंजीर आहे उहा, त ज़ंजीर चवंदा आहिनि, कॾहिं जंजीर चवंदा आहिनि उनखे, त उहो ग़लति उच्चारण आहे। हा, उहा असां तव्हांजी वटि ॻाल्हि जॾहिं सही आहे। करप्ट थी हा वई आहे अॼुकल्ह। छो जो असांजी मूंखे लॻे थो हिकिड़ो भेरो असांखे चंदवाणी साहिबु इहा ॻाल्हि ॿुधाई हुई त छो जो हिते इंडिया में अचण खां पोइ टिड़ पखड़ थी विया सिंधी हर कंहिं हा हंधि, ऐं सभिनी हंधि अहिड़ी फैसिलिटी या अहिड़ा एक्सपर्ट्स कोन हुआ जेके सही सिंधी सेखारे सघनि। त जेका हिंदी देवनागरी एडॉप्ट थी आहे उन जो जी स्टैंडर्ड रहियो न आहे। जीअं अरबी सिंधीअ जो स्टैंडर्ड आहे हिकिड़ो, हा भई बिल्कुलु करेक्टली जंहिंखे चइजे जेका हा लिखिबो आहे, तीअं इहे नुक्ता या अंडरलाइन या मथां जेके चांदलो या चांद हिकिड़ो डॉट आहे, इहे ॻाल्हियूं अॼुकल्ह तमामु छा चइजे, भई हिकिड़ो उन्हनि खे लाइटली थो खयो वञे, जी टेकन फॉर ग्रांटेड। हा, ऐं इन बसि इन इहो मक़सदु आहे। हा, इहो हिकिड़ो मसइलो आहे। न न बसि हाणे मां ॿिए कंहिंखे कुझु सुवाल हुजे, मूंखे लॻे थो कंहिं हथ मथे खयो हो। प्रिया जी, तव्हां शायदि पुछो पिए कुझु। आई डोंट नो प्रिया इज देयर और नॉट। अच्छा, ठीकु आहे। त हीअ त तमामु सुठो तव्हां जेको ॿुधायो असांखे। मुंहिंजे हिसाब सां कंहिंजो शायदि प्रिया जी आहे। आई डोंट नो, प्रिया जी आहे कोन्हे हिते। हिकिड़ो महेश हिकु हिकु ई जवाबु ॾींदा हुआ, वी हैव टू इमेजिन। आई डोंट नो व्हाट शी मीन्स, बट एनीवे शी इज़ लेफ्ट द कॉल आई थिंक। पाण कंटिन्यू करियूं था। त जी हाणे जे ॿिए कंहिंखे को I'm सुवाल। there. I'm there. अरे, सो वी आर यू आर इन। Hariom. हरिओम हरिओम प्रिया जी, हरिओम हरिओम। तव्हांखे कुझु पुछणो हो? My शुक्रगुजार है. I'm very, very, very happy to meet this ma'am who has come today. लख 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 शुक्राना महेश जी जे एरन के वठी था अचो त एटलीस्ट रूहानी रूह जागे थो, सुतल रूहानी रूह जागे थो। जी बिल्कुलु। न, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। असांजी ख़ुशकिस्मती आहे, मूं पहिरीं जेको शुरूआत में चयो त असां सां अहिड़ा असांजा आलिम माहिर जेके आहिनि से वक़्तु कढी करे असांखे सेखारीनि था, ॿुधाइनि था। ऐं घणेई अञा घणेई कुझु आहे जेको असांखे सिखणो आहे। ऐं उमेद त इहा ई आहे त हीउ जेको सफ़र असांजो आहे सो जारी रहंदो, ऐं सभु जुड़िया रहंदा, ऐं तव्हां सभिनी जे साथ रहंदो, जेके असांजा पार्टिसिपेंट्स आहिनि, जेके मेंबर्स आहिनि। छो जो जे ॿुधण वारा कोन्हनि त पोइ ॿुधाइण वारे खे उन ॻाल्हि जो मज़ो न ईंदो। सही। त उन हिसाब सां त न, थैंक यू वेरी मच प्रिया जी, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। त हाणे अचो त असांजी नेक्स्ट जेका हिकिड़ो छा चइजे, असांजी भेण नादिया जी जेकी ॿियूं ख़ासियतूं आहिनि, जेकी ॿी महारत आहे, जेको लिटरेचर में, शाइरी में, कविताउनि में जेको आहे असांजी नादिया भेण जो। त नादिया जी, मां वधीक कुझु चवंदुसि कोन। तव्हां महिरबानी करे पंहिंजे हिसाब सां, पंहिंजे तरीक़े सां, ऐं इहो हिकिड़ी मुंहिंजी ख़ासि वेनिती इहा आहे त तव्हांजी का बि, हाणे तव्हां लिखियूं आहिनि त तव्हांजूं सभु फेवरेट ई हूंदियूं, पर तव्हांजी जेका मोस्ट पॉपुलर हिकिड़ी पोइट्री आहे मुंहिंजे हिसाब सां, जेका मूं ॿुधी आहे, जी जी अमड़ वारी, हा उहा पोइ जॾहिं तव्हांखे मौक़ो मिले, जीअं तव्हांखे सहूलियत हुजे, उहो ॿुधाइजो। मूंखे लॻे थो शायदि घणनि ई ॿुधी हूंदी ऐं किन न बि ॿुधी हूंदी। वेरी वेरी छा चवंदा आहिनि, हिकिड़ो तमामु हार्ट वार्मिंग कविता आहे जेका तव्हां लिखी आहे। त भले तव्हांजे खपे त उन सां शुरूआत करियो या उन सां पोइ अॻियां हली करे ॿुधायो। पर अॻियां तव्हांजी हली जेका करे इहा ॿुधायां। सफ़रनामो आहे त भई लिटरेचर में ऐं कविताउनि में, शाइरी में, त उन जे बारे में असांखे कुझु ॿुधायो।
मां पाकिस्तान मां 83 लास्ट एंड में आई आहियां हिते 12th करे। उन खां पोइ मुंहिंजी एजुकेशन हिते ई थी आहे हिंदुस्तान में। मां नासिक जी आहियां, पर मराठी खां थोरो ॾकंदी हुयसि, इन करे इंदौर में अची करे एजुकेशन वरिती। ऐं पोइ फैमिली में कुझु प्रॉब्लम्स थींदा विया, मां लास्ट नंबर ते हुयसि, त जेसि ताईं वॾा भाउर भेनर ठिकाने लॻा हेसि ताईं मां पढ़ंदी वियसि। ऐं इन दौरान में मुंहिंजे पेरेंट्स जी डेथ बि थी वई। मतिलबु मां ग्रेजुएशन ई कयां पई त फादर जी डेथ थी वई। 3 सालनि खां पोइ मदर जी बि डेथ थी वई। त उहो हिकिड़ो अहिड़ो पीरियड हुयो इमोशनली, जंहिंमें मां लिटरेचर में उर्दू में बि MA कई, त मूंखे ॾाढो मान सम्मान मिलंदो उर्दू में, के सिंधी थी करे या कीअं मतिलबु उर्दू में MA करे थी। त किथे त कोई प्रेरणा रही हूंदी, त मां हिते अची करे पंहिंजी भेण वटि रहियसि। त उहा मूंखे डांटींदी हुई त मूंखे ईअं लॻंदो मुंहिंजा मम्मी पापा न आहिनि, इन करे डांटे थी। जे उहा मूंखे प्यार कंदी हुई त मूंखे ईअं लॻंदो मुंहिंजा मम्मी पापा न आहिनि, यानी ख़ुशी में बि दुख लॻंदो, दुख में बि दुख लॻंदो हुयो। त उहे जेके एक्सट्रीम जज़्बा हुया, उन वक़्तु मां कुझु लिखणु चालू कयो। सभ खां पहिरें मां हिंदी में हिकु नज़्म लिखी हुई कि यदि तुम सुंदरता चाहो तो मेरे चेहरे पे मत जाओ कि चेहरे बुझ भी जाते हैं। यदि तुम सुंदरता चाहो तो मेरी संरचना को मत देखो कि अस्तित्व टूट जाते हैं। यदि तुम सुंदरता चाहो तो मेरी गहराई में झांको, मेरे अंदर जो इंसान है वो सबसे सुंदर है। इहा मुंहिंजी पहिरीं नज़्म हुई जेका मां लिखी। ऐं उर्दू जी हिकु कॉन्फ्रेंस थी हुई, उन वक़्तु मां ॾाढी नंढी हुयसि। मां इहा उते स्टेज ते मूंखे मुंहिंजे मास्तर चयो कि तूं पढ़, त मां पढ़ी त ताड़ियूं वॻियूं। त मूंखे पोइ तो आवाम मां ॿुधणु आयो कि दोनो दोनो दोनो। त मां त ईअं ब्लश थी वियमि ऐं अची करे वेठमि शर्म जे मारे। वो मां पूछो दोनों क्या? से भाई तुम अंदर से भी सुंदर हो, बाहर से भी सुंदर हो। अच्छा अच्छा, त इहो मुंहिंजो पहिरियों एक्सपीरियंस हुयो, जंहिं मूंखे पोइ बाद में अॻिते कयो। उन खां पोइ BBC लंडन हिकिड़ो मिसरो ॾिनो हुयो। BBC लंडन ऐं एयर इंडिया इन्हनि हिकु कॉम्पिटिशन कई हुई हिंदुस्तान पाकिस्तान जी अलॻि अलॻि। उन में मां बि पार्टिसिपेट कयो हुयो। 1600 खां वधीक गज़लूं वयूं हुयूं हितां। उन्हनि मां उन्हनि 10 सिलेक्ट कयूं, जंहिंमें मूंखे 2nd प्राइज़ मिलियो हुयो। वो दिल्ली में मतलब पढ़ाई वई हुई। उहा मुंहिंजी उर्दू में पहिरीं इनाम याफ़्ता गज़ल हुई। पोइ मुंहिंजी किताब खे बि उर्दू साहित्य अकादमी जो अवार्ड मिलियो। त मां मुस्लिम हुन में वेंदी हुअसि त मूंखे ॾाढी इज़त ॾींदा हुया, एॾी इज़त ॾींदा हुया कि कॾहिं कॾहिं लॻंदो कि कुझु ज़्यादा ई थिए थो पियो। पोइ उन्हनि जा मुशाइरा ॾाढी देरि सां हूंदा हुया त मूंखे इजाज़त न मिलंदी हुई। त पोइ मां ईअं मतिलबु जीअं रिकॉग्नाइज़ 7 खां 10 जे विच में के हूंदा हुया त हुन में वेंदी हुयसि। पोइ धीरे धीरे सिंधी में बि भुलाव अचणु लॻो, मूंखे नींड अचणु लॻी त मां पोइ सिंधी में बि वञणु लॻसि। पर उन वक़्तु में अरबिंदो मेडिकल कॉलेज में जॉब में हुयसि ऐं मुंहिंजी धीअ बि नंढी हुई। त बसि पोइ ईअं 1-2 गज़लूं नज़मूं लिखी पार्टिसिपेट करे उहो कंहिं किताब में दॿाए छॾी हुयसि। पोइ जॾहिं मां इनखे कंपाइल कयो त पोइ किताबनि जी सूरत में उहे अचणु लॻियूं। ऐं मुंहिंजी डॉक्टर साहब सां हिकु ई शर्त हुई कि मां हिकु वक़्त खां पोइ अचानक कमु छॾे ॾींदमि, मां पंहिंजो लिखणु पढ़ण जो कमु कंदसि। ऐं उन्हनि मूंखे इन जो साथ ॾिनो ऐं मां छॾे ॾिनी आहे प्रैक्टिस बसि। पर कंहिं मदद कंदी आहियां माण्हुनि जी, अॼु बि कंहिं सवाली खे वापसि न मोकींदी आहियां। पर हाणे मां डॉक्टरनि सां मिलणु छॾे ॾिनो आहे। जेको बि कमु ईंदो आहे पंहिंजे लेखे ईंदो आहे ऐं बाक़ी लिखणु पढ़ण में रहंदी आहियां। अॼु हिकु नज़्म मां तव्हांजे साम्हूं पहिरें पेश कंदमि, शुरूआत कंदमि कि राति दरीअ में चंड हुयो, राति दरीअ में चंड हुयो, चंड जी चांड्रोकी बि हुई। तुंहिंजे जिस्म जी खुशबू रूह में मुंहिंजे टिरके पई, तुंहिंजे जिस्म जी खुशबू रूह में मुंहिंजे टिरके पई।
वात में कुछ खुशबू रात जी राणी जी, वात में पताशन जो मैठाण, तूं हुए ऐं मां हुयसि। वाह 25 सालनि खां पोइ मूं खाता खोले ॾिठा। 25 सालनि खां पोइ मूं खाता खोले ॾिठा, मूं पना उथलाए ॾिठा, अखर सभु पुथलाए ॾिठा। उहे जन्मनि मां शायदि कुझु जन्म मूं लाल मोती भरे मुठियुनि में ज़रूर विराया हूंदा, तॾहिं त तूं मूंखे मिले, वात में पताशनि जो मेठाण, तूं हुए ऐं मां हुयसि। मूं चादर किथे चढ़ाई, मूं मथा किथे टेकिया, ज़ियारत पीरनि दरगाहुनि जी मूं कॾहिं बि न कई। मूं चादर किथे चढ़ाई, मूं मथा किथे टेकिया, ज़ियारत पीरनि दरगाहनि जी मूं कॾहिं बि न कई। बस पंहिंजी माउ जी हर हिक ॻाल्हि ते सुठी धीअ वांगुरु कंधु हिलायो, उन जे एवज़ तूं मूंखे मिले, वात में पताशनि जो मेठाण, तूं हुए ऐं मां हुयसि। वाह मूं ॾाॾी खे ज़ोर ॾिना हुआ, मूं ॾाॾी खे ज़ोर ॾिना हुया, चयो बाबा जो हमेशह मञियो हुयो, नंढे भाउ जा लाड कोड बि कया, भेनरुनि खे रोअंदे परचायो, उन्हनि जी दुआउनि सां तूं मूंखे मिले, वात में पताशनि जो मेठाण, तूं हुए मां हुयसि। रात दरिया में चंड हुयो, चंड जी चांडोकी बि हुई। वाह 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 ज़बरदस्त। प्रकाश जी तव्हांखे कुझु पुछिणो हो? प्रकाश दासाणी, हाँ जी। हरिओम नादिया जी, हरिओम। तव्हां सां वरी मिली करे काफ़ी ख़ुशी थी। तव्हां सां त काफ़ी ॻाल्हियूं पहिरीं थी चुकियूं आहिनि ऐं काफ़ी ॼाण तव्हांजे बारे में आहे, पर अॼु कुझु ॼाण काफ़ी ॻाल्हियूं अॼु नयूं तव्हांजे बारे में ॿुधण जूं ऐं ॼाणण जूं मौक़ो मिलियो, काफ़ी सुठो लॻो। थैंक यू सो तव्हां सां मच त भैया। हमेशह ई तव्हां सां हमेशह ई मिलण सां कुझु न कुझु नयूं ॻाल्हियूं मिलण जूं ऐं सिखण जो मिले थो। ऐं जॾहिं तव्हां ॻाल्हाईंदा आहियो, हक़ीक़त में मूंखे ईअं, मां दिलि सां थो चवां, तव्हां ॻाल्हियूं हक़ी रूह खे टच कंदियूं आहिनि। ऐं लॻंदो आहे कि जेको तव्हां ॻाल्हायो पियो न, मथे चिड़ी न पर दिलि सां ॻाल्हायो पियो, ऐं जेको तव्हां ॿुधायो पियो उहो हक़ीक़त में जेको तव्हांजो आज़मूदो आहे उन ते ई आहे। बाक़ी त ख़ैर तव्हां सभु काफ़ी ॿुधायो। हिकु मूंखे जेके मुंहिंजे मिसिस खे बि तव्हांजी हिकु पोयम हमेशह यादि सुठी लॻंदी आहे, मां ते, त उहा शायदि ॿियनि बि ॿुधी हूंदी। वाह वाह, बिल्कुलु मुंहिंजी फरमाइश बि उहा ई आहे। उहो ई आहे, त मूंखे लॻे थो उहा सभिनि खे बि उहा जे तव्हांखे टाइम ॿुधाए सघो था कढी करे। बिल्कुलु ॿुधायां। बिल्कुलु, थैंक यू सो मच। अॼुकल्ह मोहबत जेका आहे आम जाम थिए थी। कॾहिं कॾहिं मां सोचींदी हुयसि कि मुंहिंजी मम्मी बि पंहिंजे मुंहिंजे डैडी खे ॾाढो प्यार कंदी हुई, पर कॾहिं मां उन्हनि जो इज़हार न ॾिठो हुयो। उन खां पोइ बि बॉन्डिंग ॾाढी हूंदी हुई, त इहा ई सोच शायदि किथे हिन में रही हूंदी। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा, बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। ॿुढी हुई पर ख़ूब सजंदी हुई अम्मा। ॾिसण लाइ बाबा खे लिया पाईंदी हुई अम्मा। ढके पोती सां मुंहुं अंदर मुश्कंदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। खंघ खुड़के सां अचण जो ॿुधाईंदो हुयो बाबा। खंघ खुड़के सां अचण जो ॿुधाईंदो हुयो बाबा। पाणी ॾियण जे बहाने सॾाईंदो बि हुयो बाबा। इझो अचिजांइ चई हथ धीरे सां दॿाईंदो हुयो बाबा। वाह कुझु खपेव चई शर्माईंदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। बाबा खे मानी कुट जी थाली में ॾींदी हुई। झझो घी फुल्के ते बि लॻाईंदी हुई अम्मा। बाबा जे कपिड़नि खे सोटी न हणंदी हुई अम्मा। प्यार सां लसारे लसारे कपिड़ा रखंदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। चेटी चंड हुजे या हुजे को वॾो ॾिणु,
चेटी चंड हुजे या हुजे को वॾो ॾिण, बाबा खे श्रद्धा सां पेरे पवंदी हुई अम्मा। ॻाल्हि घर जी जेका बिगड़ण वारी हुजे, ॻाल्हि घर जी जेका बिगड़ण वारी हुजे, सॼे घर खे मथे ते खणंदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। रोअंदे रोअंदे मां खिलण लॻंदी हुयसि, रोअंदे रोअंदे मां खिलण लॻंदी हुयसि। खिटखिटाई जॾहिं पेट में कंदी हुई अम्मा। मथे हथड़ा फेराए पोइ प्यार सां थपकाए सॼा सूर झट में मिटाईंदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। मूंखे ॼण सेज मिली वेंदी हुई, मूंखे ॼण सेज मिली वेंदी हुई। मेले में जॾहिं हंज खणंदी हुई अम्मा। उहे ई मसाला, उहो ई तेल आहे रोटी में, उहे मसाला, उहो ई तेल आहे रोटी में। पोइ स्वाद अहिड़ा किथां आणींदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। बुखी रही विर्त न सुख ॾियण लाइ कई वादा कंदी हुई अम्मा। बुखी रही विर्त जा बहाना ठाहींदी हुई अम्मा। ऐं चांड्रो कल ॾिसी चांड्रो की वारनि में मुंहिंजे नादिया, कल ॾिसी चांड्रो की वारनि में मुंहिंजे नादिया। ॾिठुमि चंड ते कंहिं भउ खां ॾकंदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। अरे वाह भाई, मां सब अनम्यूट करियो प्लीज़। अप्लॉज, सच अ वंडरफुल, ॾाढो ज़बरदस्त तव्हांजो। नादिया जी ही एतिरी टचिंग जंहिंखे चइजे भई बिल्कुलु दिलि मां जेको निकितल आहे। इहो वीडियो में त अधु आहे, अॼु मां तव्हांखे पूरी ॿुधाई। हा, न पर मूं जेतिरी ॿुधी आहे, जेका बि तव्हांजा वीडियो हिकु ॿिनि हंधि मूं ॿुधा आहिनि, उते बि इहा जेका आहे सा बिल्कुलु साॻी फीलिंग थी अचे। न, थैंक यू सो मच, तव्हां इहा कविता ॿुधाई। कंहिंखे कुझु पुछिणो आहे, चवणो आहे त प्लीज़। प्रकाश जी, तव्हांजो हथु मथे खयल पुराणो आहे या वरी नओं खयो अथव? पुराणो आहे। थोरो कंफ्यूज़ थी वियुसि मां। अच्छा, ठीकु आहे। त कंहिंखे बि कुझु जे पुछिणो हुजे या ॿुधाइणो हुजे, चवणो हुजे त चइजो, महिरबानी करे। नादिया जी, हाणे तव्हां जेके किताब लिखिया आहिनि, कुझु शाइरी जा, कुझु ॿिया, उन जे बारे में थोरो ॿुधाईंदा असांखे? पहिरीं किताब मुंहिंजी उर्दू जी आहे, उर्दू शाइरी में औरत का तसव्वुर। अच्छा। इन में तसव्वुर में ईअं आहे कि मां आर्यन खां वठी मॉडर्न पोइट्री में औरत खे कीअं प्रेज़ेंट कयो वियो आहे, उन ते रिसर्च कई आहे। अच्छा। आर्य ज़माने खां वठी औरत ते जेके बि मतिलबु चेंजिस ईंदा विया या मूवमेंट्स आयूं, उन में उहा कीअं प्रेज़ेंट थी, उनजो केतिरो महत्व आहे। तव्हांखे इहो ॼाणे करे हैरानी थींदी कि ईरान में जॾहिं इहा शाइरी तसव्वुफ़ हुयो पहिरें त, उन खां पोइ जॾहिं शाइरी थी त शाइरी में इश्क मोहब्बत थोरो प्रोहिबिटेड हुयो इस्लाम जे करे, ऐं घरेलू औरतुनि जो ज़िक्र करण बि मुमकिन न हुयो। ऐं इश्क खे ॿुधाइण जे लाइ उन्हनि वटि सिर्फ़ु लैला मजनू हुयो, उनजी कहाणी हुई। त इन करे मोहब्बत ऐं इश्क जी एक्सट्रीमिटी खे ॿुधाइण लाइ लैला ऐं मजनू जा रेफरेंस ॾिना वेंदा हुया शाइरी में। त उन वक़्त में औरत पर्दे में रहंदी हुई। ऐं ईरान, तव्हांखे ख़बर आहे, केॾो ख़ूबसूरत मुल्क आहे। कुदरती जेका नेचुरल ब्यूटी आहे, कुदरती जेको हुस्न आहे, उहो हुन ज़मीन ते ॾाढो आहे। माण्हू बि ॾाढा सुंदर आहिनि। त उन ज़माने में जेके छोकिरा हुया ईरानी, उन्हनि जूं आङुरियूं लंबियूं लंबियूं आर्टिस्टिक स्टाइल में, ऐं उहे छोकिरा जेके हुया शहज़ादनि वांगुरु ॾिसण में ईंदा हुया। त तव्हां ॾिठो हूंदो, उर्दू शाइरी में महबूब जो ज़िक्र मोनिस में, मुज़क्कर में थियल आहे, मस्कुलाइन में, कि मेरा महबूब आया था। छो जो औरत खे ॾिसण ऐं उनजो ज़िक्र करणु मान्यता में न हुयो इस्लाम जे। त उहे चवंदा जॾहिं हे छोकिरो एॾो सुंदर आहे त महिला केॾी सुंदर हूंदी। त उनजो वर्णन औरत खे मतिलबु ईअं प्रेज़ेंट कयो वियो हुयो
मस्कुलाइन वे में कि मेरा महबूब आया था करे। हाँ उन बिल्कुल खां सही पोइ ॻाल्हि। धीरे धीरे जीअं चेंजिस आयूं सोशल तारीख़ी हिस्टोरिकल, त औरत जो प्रेज़ेंटेशन जेको आहे जीअं लखनऊ नवाब आया जॾहिं मुग़ल आया त उनजी हिकु तवाइफ़ वारी प्रेज़ेंटेशन हुई। उन वक़्तु काफ़ी वल्गर पोइट्री बि कई वई जंहिंमें औरतुनि जे जिस्म खे इस्तेमालु कयो वियो, उन्हनि जी ख़ूबसूरती खे ॿुधायो वियो। सभ खां पहिरें हिकु अल्ताफ़ हुसैन हाली हुयो, उनखे जॾहिं इहे पार्टीशन थिए पई असांजी, उन वक़्तु जेल थियो हुयो, त उन हिकु पहिरीं गज़ल हुई जेका चिड़िया ते लिखी हुई, छो जो उनजे उन में सेल में जेको जेल में हुयो उते हिकु चिड़िया घोंसलो ठाहियो हुयो। त पहिरियों दफ़ो औरत खे हटे करे कंहिं टॉपिक ते गज़ल चई वई। पोइ वरी इक़बाल आयो त उन जेको आहे क़ौमी तराना और इन टाइप जूं शिकवा जवाबे शिकवा ख़ुदा सां ॻाल्हाइण जी ॻाल्हि थी। त उन खां पोइ औरत जे लाइ जीअं मूवमेंट्स हलियूं, सती प्रथा ऐं हे हो जेको हलियो, त उन सां वठी करे मॉडर्न पोइट्री ताईं ईंदे ईंदे औरत खे कीअं प्रेज़ेंट कयो वियो पोइट्री में, मुंहिंजी उहा किताब उन जे बारे में। अच्छा, हिन ते मूंखे ध्यान में आई ॻाल्हि, तव्हां जेको महबूब जी ज़िक्र कयो त भई इवन फीमेल खे महबूब चवंदा हुआ, हा त उहो कोन हिकिड़ो फेमस तमामु पॉपुलर गानो आहे, बहारो फूल बरसाओ मेरा महबूब बरसाओ आया मेरा है, महबूब त उहो बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि त बिल्कुलु सही आहे। अच्छा, हिकु मिंट मां तव्हांखे, साक्षी हथ मथे कयो, कुझु चवणो हो साक्षी? जी सर, मूंखे इहो नादिया जी सां पुछणो मूंखे कि जेको चवनि था रिसर्च कयो। सॉरी साक्षी, जय तव्हांखे ॿुधो, झूलेलाल नादिया जी। तव्हां सॉरी टू झूलेलाल, इंटरप्ट मूंखे मांखे न न मूंखे साक्षी चओ प्लीज। हा, जय झूलेलाल नादिया जी। जी मां जी जय छत्तीसगढ़ झूलेलाल मां आहियां जी। ऐं मां थोरो, मूंखे ॾाढो हो थी वियो कि मिस तव्हां मां थोरो लेट सां जॉइन कयो, त तव्हांखे मां पूरो ॿुधी न सघियमि, पर ख़ैर मां तव्हांजी रिकॉर्ड ॿुधंदमि ज़रूर सां। बस मां तव्हांखां इहो पुछणु चाहियां थी पई कि तव्हां छत्तीसगढ़ में आया आहियो? हा, 3 दफ़ा आई आहियां। मां रायपुर में बि मुशाइरे में हुयमि, राजनंदगांव में बि हुयमि ऐं 2 ॿिया शहर बि हुया, उनमें बि रायपुर हुयमि। में? हा, छत्तीसगढ़ साहित्य अकादमी जे तरफ़ों मां आई हुयसि मुशाइरे में। ओके, कॾहिं वरी कॾहिं मौक़ो थियो त ज़रूरु जी। अचिबो। ऐं मां पुछणु चाहियां थी, तव्हां रिसर्च कयो था पिया त हा ज़रूरु ज़रूरु, मां मिलण ईंदीमांव। जी ॿियो छा क्वेश्चन हो तव्हांजो रिसर्च जो? मां तव्हांखां पुछणु चाहियां थी, रिसर्च में तव्हां जेको चयो कि ईरान जे बारे में, त ईरान जो मतलब तव्हांखे मतलब उतां जे बारे में जानकारी इकट्ठी करण जे लाइ मतलब तव्हांखे कंहिंसां कॉन्टेक्ट करणो पियो? काफ़ी किताब ऐं लिटरेचर अवेलेबल आहे। मूंखे लॻे थो ही अच्छा। साक्षी इन करे थी पुछे जो साक्षी पाण कुझु रिसर्च या कुझु अहिड़ो कुझु स्टडी करे पई, इन करे शायदि साक्षी पुछो हूंदो। साक्षी, तव्हां कोई स्पेसिफिक क्वेश्चन हुजे त भले ॿुधायो। न बस इहो ई पुछणो हुयो कि किथां मतलब तव्हांखे ये जानकारी मतलब प्राप्त थी, मतलब उनजो सोर्स पुछणो हुयो। ॾिसो, मां जॾहिं उते पाकिस्तान में स्कूल में पढ़ंदी हुयसि त मुंहिंजो 8 दर्जे ताईं संस्कृत जी जाइ ते पर्शियन सब्जेक्ट हुयो। अच्छा, त मुंहिंजी जेका उर्दू हुई उहा मिक्सचर ऑफ उर्दू एंड पर्शियन हुई, त इन करे उन किताब खे इनाम मिलियो हुयो। इहो मुंहिंजो जेको हुयो डेज़र्टेशन हुयो MA उर्दू जो, अच्छा, या जेका रिसर्च मां कई हुई, जी जी, उनखे पोइ किताब जी सूरत में मां जॾहिं पब्लिश कई त मूंखे उन ते अवार्ड मिलियो। वाह। त अच्छा, उर्दू साहित्य अकादमी जो जेको तव्हां अवार्ड चयो आहे, हा, उहो उन ते इन मिलियो? किताब ते मिलियो। अच्छा अच्छा, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। हा। मूंखे आई एम लिटिल जेलस
मां तव्हांखे उर्दू बि जेको आहे सो अचे थी, पर्शियन बि जेको आहे तव्हांखे अचे थी? पर्शियन त हाणे जीअं सभिनी खे संस्कृत भुली वई आहे, ईअं मूंखे बि भुली वई आहे। बस जी ईअं थोरो थोरो यादि आहे कि हूंदो हुयो ई चीज़ ये क्या है, ई कुर्सी अस्त, हा ई संदली अस्त, ई जन अस्त, ये हा छोटा छोटा सेंटेंसेस हूंदा हुया। बस उहे थोरा घणा यादि आहिनि, बाक़ी वरी बि करण में आसानी रहंदी आहे। जी जी बिल्कुलु। जीअं संस्कृत थोरो थींदो आहे, हा ईअं बराबरि फारसी में बि थोरो। सही आहे। अच्छा, ऐं तंहिंखां पोइ जेको ॿियो वधीक तव्हांजा टे किताब आहिनि, सही सही अथव? हा, उन खां पोइ हिकिड़ो किताब आहे हिंदी में ख़ामोश सजदे, छो जे जंहिं बि भाषा वारे मूंखे चैलेंज कयो उन भाषा में मां किताब कढियो। अच्छा वेरी त गुड। मां हिंदी में वेंदी हुअमि त चवंदा ये सिंधी शाइर आहे। अच्छा त उहो हिंदी में ख़ामोश सजदे आयो। ऐं हिकु चंद्रा सहायता करे मुंहिंजी हिकु फ्रेंड आहे, उहा हिंदी में लिखंदी हुई। त उहा वेचारी जॾहिं कंहिं सिंधी प्रोग्राम में वेंदी त माण्हू उन खां पुछंदा, आपकी कोई सिंधी में किताब नहीं आई है क्या? त अच्छा उनखे ईंदी बि न हुई उन वक़्तु। त उनजी लघु कथाउनि ते हिकु किताब आई हुई रिसेंटली, त मूंखे उन सॾु करायो हुयो ऐं पोइ चए थी तूं हिनखे तर्जुमो कर न सिंधी में, त मुंहिंजे नाले ते बि हिकु सिंधी किताब थी वेंदी। त बसि उहो इट्स अ क्वेश्चन ऑफ वन मूमेंट। पोइ मां उन कहाणियुनि खे सिंधी में तर्जुमो कयो, बिल्कुलु। ग्रहूं। मूंखे हा। यादि आहे तव्हां शुरूअ में कुझु किताब ते कंहिं ते कमु करे रहिया तॾहिं तव्हां चयो त भई मां जुड़ंदुसि हाणे कोन। उन ते अचां थी, उन जी ते जी बि अचां जी थी। जी जी उहा किताब मां तर्जुमो कई। उन खां पोइ मुंहिंजी मेरांजड़ी शाम आई, उहा सिंधी में कविताउनि जी किताब हुई, जंहिं ते हाणे सन 17 जो मूंखे सिंधी साहित्य अकाडमी जो अवार्ड मिलियो। उन खां पोइ मंटो मुंहिंजो उर्दू में फेवरेट राइटर हुयो। मूंखे उन ते लिटिल बिट थोरी दया ईंदी हुई। उनखे माण्हू चवंदा कि वल्गर लिखे थो। ऐं मूंखे यादि आहे कि मां तेंदुलकर जो सखाराम बाइंडर हिकिड़ो ड्रामो ॾिठो हुयो, जंहिंमें माई बि गारियूं ॾिए थी ॾाढियूं खुलियूं खुलियूं। त उन में तव्हां म्यूट थी विया, सॉरी नादिया जी, तव्हां म्यूट आहियो। डिमांड आहे। हा हा, त मूंखे मंटो जे लाइ बि ईअं लॻंदो हुयो कि उन जूं जेके कहाणियूं आहिनि उन में बि किरदार जी डिमांड आहे कि उन किरदार खे ईअं पेश कयो आहे। पोइ मां किरदार निगारी ते हिकिड़ो किताब पढ़ियो हुयो, जंहिंमें अदब बराए अदब जो जेका मूवमेंट हली हुई, जंहिंमें फ्रांस जा, इंग्लैंड जा, उर्दू ऐं हिंदी ऐं सिंधी माण्हू बि उन मूवमेंट में शामिल थिया कि अदब खे कीअं प्रेज़ेंट कयो वञे। अदब खे अदब जे तौर ते किरदार निगारी में मतिलबु हर किरदार खे जेन्युइनली प्रेज़ेंट, फिक्शन खे ख़तमु करणु चाहिनि पिया उन वक़्तु। उहे हक़ीक़त पसंदी खे आणणु चाहिनि पिया। मंटो बि उन मूवमेंट जो हिकु हिसो हुयो। इस्मत चुगताई, कृष्ण चंद्र बेदी, इहे सभु उन मूवमेंट जा हिसा हुया। त उन जूं कहाणियूं जॾहिं मां पढ़ियूं त मूंखे काथे हुयो मां सिंधियुनि माण्हुनि खे ॿुधायां कि ही केतिरो बहितरीनु लिखे थो। त मां उन जूं 10 कहाणियूं खयूं, उन जो सिंधी में तर्जुमो कयो। उन खां पोइ हिकु हिकु किरदार जो मां साइको एनालिसिस कयो आहे। अच्छा हाणे उन में मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थी कि हिकिड़ो आहे हतक। हतक नालो आहे उन जो उर्दू में। हतक जो मतिलबु आहे बेइज़ती। अच्छा त उन में हिकिड़ी प्रोस्टिट्यूट आहे, जंहिंजे घर जो नक्शो ईअं आहे कि उन वटि हिकु पुराणे ज़माने में जीअं इहे ईंदा हुया न, कपिड़ा ईंदा हुया वाइट कलर जो, लठो चवंदा जंहिंखे। हा बिल्कुलु। उन्हनि लठनि ते जेको आहे गणेश जूं, माताउनि जूं ईअं स्टिकर्स लॻल हूंदा हुया। बिल्कुलु त उन में गणेश जो हिकु मूर्ति उते फ्रेम थियल आहे, सड़ी सी फाटल टुटल। उन वटि हिकु खुजली वारो कुतो बि आहे, हिकु पलंग आहे ऐं हिकु दीवार ते 4 माण्हुनि जूं तस्वीरूं लॻल आहिनि। इहो उनजे घर जो नक्शो आहे। ऐं उहा माई जेका आहे उहा उन्हनि 4 माण्हुनि खे ईअं सम्झंदी हुई कि इन्हनि मूंसां सचो प्यार कयो, पर उन्हनि हुन सां सचो प्यार कॾहिं बि न कयो। हिन जा पैसा बि फुरिया ऐं हिनखे बि लुटियो। ऐं जॾहिं बि हुनखे उहे पैसा मिलंदा हुया धंधे मां, उहा पहिरें गणेश जी मूर्ति ते रखंदी हुई
उहो खणी करे उहो ख़र्चो कंदी हुई। अच्छा त उनखे दलाल बि जेको आहे ॾाढो फुरे वेंदा हुया पैसा, पर हू एॾी इनोसेंट हुई बाय नेचर। उन खां पोइ हिकिड़े दफ़े छा थियो कि मद्रासन हुई, उहा उनजी साहेड़ी हूंदी आहे, उनजे पीउ जी डेथ थी वेंदी आहे, त उन वटि वञण किराए जा पैसा न हूंदा आहिनि। त राति जो हिनखे मथे में ॾाढो सूरु थिए थो, हे बाम वाम लॻाए वेठी आहे, त उहो दलाल अची चवंदो अथसि कि नुकड़ ते हिकिड़ो भाई आहे, उहो तोखे वठी वञे किराए ते। इहा जेका आहे उन सां गॾु इन करे वञण लाइ तयारु थींदी आहे छो जो उनखे लॻंदो आहे कि इहे पैसा मां पंहिंजी साहेड़ी खे ॾींदमि ताकी उहा पंहिंजे पीउ जे घर वञी सघे। त उहा वेंदी आहे, त उहो भाई जॾहिं मोटर जो दरवाज़ो खोलींदो आहे त हिनजी शिकिल ॾिसी करे हिनखे कंदो आहे हूं, त उहा जेका हूं आहे उहा उनखे अल्टीमेट थी वेंदी आहे। उन खां पोइ उहा कहाणी पीक ते पहुचंदी आहे ऐं उन मोटर जे मतिलबु जंहिं चौराहे ते बीठी हूंदी आहे उतां खां घर अचण ताईं जो जेको कहाणी जो हिसो आहे उहो एक्सट्रीम ते आहे उनजे जज़्बात जो। उनखे उन वक़्तु अहसासु थी वेंदो आहे कि मुंहिंजी इंसल्ट थी आहे, उनजो ईगो हर्ट थियो आहे। त उहा घर अची करे उहे चारई तस्वीरूं ॿाहिरि फिटी कंदी आहे ऐं उन कुते खे गोद में वठी करे सुम्ही पवंदी आहे। इहा कहाणी आहे। त इन में मां उनजे साइको एनालिसिस में इहा ॻाल्हि चई आहे कि कंहिं बि झोपड़पट्टी खां वठी महल ताईं हर माउ पंहिंजे ॿार खे सुठा संस्कार ॾींदी आहे ऐं सुठी परवरिश कंदी आहे। इहो उनजी परवरिश सुठी थी आहे। इन करे काइंड टू एनिमल बि आहे, काइंड टू ह्यूमैनिटी बि आहे, काइंड टू मेन काइंड बि आहे। ऐं ओवरऑल उनजी ज़िंदगी में प्यार जी कमी आहे, इन करे उहा पाण खे जस्ट टू हिकु डिफेंसिव मैकेनिज्म यूज़ करे पाण खे तसली ॾिए थी कि इहे माण्हू मूंखे प्यार कंदा आहिनि। ऐं उन ख्वाब में जीए बि अथी कि उन प्यार जी थर्स्ट खे उहो पूरो करे थी। त इहे साइको एनालिसिस कयो आहे ऐं उन खां पोइ उन 10 कहाणियुनि खां पोइ मां उनजी किरदार निगारी ते हिकु चैप्टर लिखियो आहे कि इहा मूवमेंट कीअं हली, हक़ीक़त पसंदी कीअं आई, जेको किरदार जीअं आहे उनखे उहे पेश करणु मंटो जो कमु हुयो। मूंखे हिकिड़ो सुवाल पुछणो हो त तव्हांजा जेके उर्दू में किताब लिखियल आहिनि उहे ऑब्वियसली उर्दू में लिखियल हूंदा? हाँ जी हाँ जी। पर उन्हनि खे देवनागरी लिपि में ट्रांसलेट कोन थियल आहे? अच्छा अच्छा। छो जो बस इहा किताब हाणे मुंहिंजी पब्लिश थी करे आई आहे। अच्छा अच्छा जी जी ठीकु आहे, ॾाढो सुठो, तमामु ॿियो कुझु तव्हांखे ॿुधाइणो आहे, कंहिंखे पुछिणो आहे त ॻाल्हियूं त खुटंदियूं कोन, जे वियूं त हिकु कलाकु छा पर घणेई कुझु टाइम खपे। थियण वारो हूंदो न। जी हा, बसि हाणे अबाउट सम्झो त पंज खनि मिंट ॿिया आहिनि। कंहिंखे को सुवालु हुजे या पुछिणो हुजे, चवणो हुजे, हिकु ॻाल्हि त मां तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट कंदुसि त पंहिंजे पारां तव्हांखे अॼु जो सेशन कीअं लॻो ऐं जेको बि नादिया जी ॿुधायो आहे उन जे लाइ मुंहिंजे पारां सभिनि जे पारां तव्हांखे लख लख शुक्राना। थैंक यू सो मच तव्हां नादिया जी। ऐं हिन खां पोइ बि असांजा ॿिया बि घणेई टॉपिक्स आहिनि जेके तव्हां सजेस्ट हाणे कया फॉर्मली ॻाल्हाइबो। हा हा हा, छो जो जेके बि मूं टॉपिक्स हुन एजेंडा में बि लिखिया आहिनि ऐं उन खां वधीक तव्हांजे मन में जेको अचे असांखे ॿुधाईंदा त असांजे लाइ ॾाढी ख़ुशकिस्मती जी ॻाल्हि आहे। कंहिंखे जे को सुवालु हुजे त ठीकु आहे, न त पोइ अॼु करियूं झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। थैंक यू नादिया जी, थैंक यू वेरी लख मच। शुक्राना। थैंक यू एवरीवन। वरी जय पाण झूलेलाल। गॾिजंदासीं। जय जय झूलेलाल। झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। थैंक यू।